अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो आइन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो सरदार लाखो। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त केपी के अंदर दहशतगर्दी में सियासी ऐं मुजर माण्हू गठजोड़ जोड़ आहे। हाणे स्टेस्ट को न हलंदो। दहशतगर्दनि जा सहूलतकार सख़्त ऑपरेशन लाइ तयार थी वञनि। ख़ारजियुनि खे रियासत जे हवाले कयो वञे। जेकॾहिं हर मसइले जो हल ॻाल्हियूं हुजनि हा त का बि जंग न लॻे हा। KPK में हिकु मनसूबे तहत दहशतगर्दनि खे पनाह ॾिनी वई। कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं त ज़ाती मुफ़ादनि लाइ KPK जे अवाम जो सौदो करे। गवर्नर जे गैप जे करे फौजी जवान ऐं शहरी कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त भारत पाकिस्तान अंदर दहशतगर्दी लाइ अफगानिस्तान जी सरज़मीन इस्तेमाल करे रहियो आहे। अफगानिस्तान में दहशतगर्दनि जूं पनाह गाहूं आहिनि। अमेरिका जा छॾियल हथियार दहशतगर्दी में इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाक फौज दहशतगर्दी जी मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। KPK अंदर रोज़ानी 40 इंटेलिजेंस बेस ऑपरेशन कया पिया वञनि। हलंदड़ 10,115 ऑपरेशन कया विया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 272 फौजी जवान, 140 पुलिस एहलकार ऐं 165 शहरी शहीद थिया आहिनि। दहशतगर्दी में इज़ाफ़े जो सबब नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण आहे। KPK जा गैरतमंद माण्हू दहशतगर्दी जो मुक़ाबलो करे रहिया आहिनि। गॾिजी दहशतगर्दी जे नासूर खे पहाड़ खां पटे उछलाईंदासीं। औरंगज़ेब में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब KPK जे औरंगज़ेब वारे इलाइक़े में गुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल ख़ारजी लेफ्टिनेंट कर्नल जुनेद तारिक, मेजर तैयब राहत ऐं 9 जवाननि जी शहादत में मुलविस हुआ। ॿ ॾींहं अॻु फोर्सेस ऑपरेशन करे फितना हिंदुस्तान जे 19 दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचायो हो। औरंगज़ेब में ऑपरेशन सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त हथियारबंदनि फ़ौज भारतीय हिमायत याफ़्ता ख़्वाज जो नेटवर्क टोड़े क़ौम जो कंधु फ़ख्र सां बुलंद कयो आहे। बहादुर सोबतन मादरे वतन जे दिफ़ा लाइ जानियूं कुर्बान करे तारीख़ रक़म कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस दुश्मननि जे नापाक इदारनि खे नाकाम बणाए रही आहे। दहशतगर्द कॾहिं बि कामयाब न थींदा। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त क़ौम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ FC जवाननि खे जदीद तरबियत ॾिनी वेंदी। घर वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि पेशावर में इजलास FC जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कई वई। FC खे सिफ़े अवल जे फोर्स बणाइण तरजीह करार। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जवाननि खे ॿाहिरिनि मुल्कनि मां तरतीब ॾियारींदासीं। उहिदे तां इस्तीफ़ा ॾींदड़ अली अमीन गंडापुर वज़ीर आला हाउस ख़ाली करे छॾियो। अली अमीन गंडापुर वज़ीर आला हाउस KPK खां DIA खान रवानो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आला KPK अली अमीन गंडापुर चयो आहे त वॾे वज़ीर तौरु उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहियां। हाणे जेकॾहिं बानी PTI चवंदो तॾहिं बि फ़ैसिलो वापसि न वठंदुसि। हिकु आम पार्टी वर्कर तौरु कमु कंदो रहंदुसि। पार्लियामानी पार्टी जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अली अमीन गंडापुर वधीक चयो आहे त मुख़ालिफ़ सियासी कोशिशूं करे ॾिसनि KPK हुकूमत नथा किराए सघनि। इस्लामाबाद में मज़हबी तंज़ीम जे इम्कानी एहतजाज सबब सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता कंटेनर रखी बंद। शहरनि खे अचु वञ में शदीद परेशानी। वफ़ाक़ी गादी वारे शहर में मोबाइल डेटा ऐं इंटरनेट सर्विस भी मुतासिर। सिंध जे घर वज़ीर ज़ाल हसन लंजार चयो आहे त कराची में बत्ताखोरी संजीदा मामिलो आहे। माज़ी में वापारियुनि खे बते जूं पर्चियूं मिलंदियूं हुयूं। कारोबारी माण्हुनि खे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। IG सिंध ऐं एडिशनल IG सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई घर वज़ीर वधीक चयो आहे त कराची में बत्ताखोरी जी इजाज़त न ॾींदासीं। वापारी बिरादरी खे मुकमल तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वेंदो। पुलिस सां मुक़ाबलनि में 4 बत्ताखोर मारिजी विया। 3 खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। लियारी गैंगवार जे वसी लाखो ऐं समद काठिवाड़ी जी गिरफ़्तारी लाइ वफ़ाक़ी घरू वज़ीर सां ॻाल्हाईंदुसि। सिंध जे अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो सलाहकार उमेद अली जूनेजो पीपल्स पार्टी में शामिल। उमेद अली जूनेजो पारां PP लेडीज़ विंग सदर फरियाल टारपुर सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। उमेद अली जूनेजो PTI जो टिकट होल्डर ऐं तहरीक इस्तेकाम जो पार्टी जो सूबाई जनरल सेक्रेटरी रही चुको। हब वेझो नेशनल हाईवे ते रोड हादसो। 4 ॼणा फौत, 7 ज़ख़्मी। मंदर भरिसां तेज़ रफ़्तार पिकअप गाॾी टायर बस्ट थियण करे ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी खाई में किरी पई। फौतनि जी वकास एहसान अली शेर ऐं इमरान तौरु सुञाणप।
कराची यूनिवर्सिटी में शागिर्दियानी पॉइंट बस जे टक्कर में फौत। महमूद अल हसन लाइब्रेरी भरिसां हादसे में शागिर्दियानी अनीका सईद जख्मी। अस्पताल में जख्मन जी सटन सहंदे दम ॾिनाई। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। पुलिस मूजिब शागिर्दियानी पॉइंट बस मां लहंदे ई बी पॉइंट बस जे टक्कर में फौत थी वई। जाम नवाज अली वेझो 2 महीना अॻु पसंद जो पाइणो कंदड़ नारी जो लाश हथ। कतल जा चोबोल ॻोठ अली ख़ास केली भरिसां 25 वरियनि जी आसमा जतोई जो दिलोर शाख मां लाश मिलियो। नारी 2 महीना अॻु घरां निकिरी गुलाम शबीर मस्तोई सां पसंद जो पाइणो कयो हो। शहदादपुर में नौजवान मुबैना तौर पाण खे गोली हणी ख़ुदकशी करे छॾी। सवाई रोड वारे इलाइक़े में अनिल कुमार जो घर जे कमरे मां लाश मिलियो। नौजवान वाक़े खां अॻु व्हाट्सएप ते ख़ुदकशी करण जो स्टेटस बि रखियो। लाश सिम्स अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। गर्भातिन में रोज राड़ो।